आरबी स्पेस रिसर्च अकेडमी की तरफां मां तव्हां सभी दोस्तनि खे भली कार चवां थो। अॼु हिन वीडियो जो मौज़ू जेको आहे उहो आहे मयर्स ऑफ डिस्पर्शन। अॻ में का वीडियो हुई उहा हुई मयर्स ऑफ सेंट्रल टेंडेंसी। हाणे हिन मयर ऑफ डिस्पर्शन में कहिड़ियूं शयूं डिस्कस करे सघजनि थियूं, उहो रेंज, वेरियंस एंड स्टैंडर्ड डेविएशन। ही टे जेके असांजी पॉइंट्स आहिनि जेके अॼु असां मयर्स ऑफ डिस्पर्शन में डिस्कस कंदासीं। मुंहिंजो नालो डॉक्टर रहीम बख्श सुमरो आहे ऐं मां शाबदती यूनिवर्सिटी सां तालुक़ रखां थो। अचो त हिन खे छुटी कली पहिरियों जेको हिन जेकी कॉन्सेप्ट्स आहिनि मयर ऑफ डिस्पर्शन जा, यानी रेंज, वेरियंस, स्टैंडर्ड डेविएशन खे सम्झूं ऐं इन खां पोइ असां प्रैक्टिकली इहो कीअं थींदा स्पीसीस में उन तरफ़ वधंदासीं। दोस्तों, अॻी जेका वीडियो हुई उहा आहे जेको अवेलेबल आहे मयर ऑफ सेंट्रल टेंडेंसी, जेको अॻ में तव्हां शायदि ॾिठी हुजे। ऐं हिन वक़्तु जेको आउं डिस्कस करे रहियो आहियां उहो मयर्स ऑफ डिस्पर्शन, जंहिंमें रेंज, वेरियंस, स्टैंडर्ड डेविएशन अची था वञनि। सभ खां पहिरियों रेंज हूंदी छा आहे, थोरो इहो कॉन्सेप्ट सम्झिजे। स्टेटिस्टिक में रेंज स्प्रेड ऑफ योर डेटा, त तव्हांजी डेटा जेका उहा कीअं स्प्रेड थी वई आहे, लोएस्ट खां हाईएस्ट या हाईएस्ट खां लोएस्ट, इनखे डिस्ट्रीब्यूशन डेटा जी कीअं थियल आहे, असां उहा रेंज मां सम्झी सघूं था। इट इज़ कॉमनली यूज़ मयर। हाणे इहो वेरिएबिलिटी जेका डेटा वेरी करे थी, उनजो हिकिड़ो तमामु यानी आमतौर ते इस्तेमालु थींदड़ मयर आहे। हाणे रेंज कीअं कैलकुलेट कजे, उन में जेको फार्मूलो छा आहे, ॾाढो आसान फार्मूलो आहे, द डिफरेंस बिटवीन द लार्जेस्ट एंड स्मॉलेस्ट। हाणे जेके लार्जेस्ट जेके स्मॉलेस्ट वैल्यूज़ आहिनि, मिसाल ही स्मॉलेस्ट आहिनि, उहे असां हिन लार्जेस्ट मां माइनस कंदासीं, त जेको रिज़ल्ट ईंदो उहो असांजो रेंज थी वेंदो। हाणे मिसाल तौर ते असां ॾिसंदासीं इग्नोर्स हाउ डेटा आर डिस्ट्रीब्यूटेड। डेटा कीअं डिस्ट्रीब्यूट थियल हुजे को मसइलो कोन्हे, असां उनखे कीअं कंदासीं, त रेंज आहे असांजी 12 यानी असांजो, ऐं मैक्सिमम जेको असांजो लार्जेस्ट अमाउंट उहो वैल्यू उहो 12 आहे, ऐं स्मॉलेस्ट असांजो 5 आहे। यानी 12 मां 7 माइनस कयासीं त असांजी रेंज 5 अची वई। ऐं हिते बि साॻियो ई आहे, रेंज 12 मां माइनस 7 कयासीं त असां वैल्यू साॻा आहिनि, पर थोरो हिन वैल्यूज़ खे असां ॾिसंदासीं जेकी हिन लाइन जे मथां आहिनि। मिसाल नंढड़ा नंढड़ा बॉल्स आहिनि, इन में ॾिसूं त डेटा असांजी जेका उहा 7 खां वठी 12 ताईं आहे, पर हिसां बॉल्स जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़, यानी हर हिकु नंबर खे हिकिड़ो वैल्यू असाइन थियल आहे। हाणे हिन रेंज छा आहे, हिन रेंज 5 आहे, पर हिते तव्हां ॾिसो त हिकु डेटा डिस्ट्रीब्यूट मुख़्तलिफ़ तरीक़े सां, ही इवनली डिस्ट्रीब्यूट थियल आहे ऐं ही अनइवनली डिस्ट्रीब्यूट थियल आहे। यानी 12 असांजा 2 जी फ्रीक्वेंसी 2 दफ़ा आहे, 11 जी फ्रीक्वेंसी 1 दफ़ो आहे, 10 जी 1 दफ़ो आहे, पर इहे वैल्यूज़ आहिनि त सही। मिसाल डिस्ट्रीब्यूशन जेके डेटा हिते हिकिड़ी आहे ऐं हिते ॿी क़िस्म जी डिस्ट्रीब्यूशन आहे। हाणे डेटा जी डिस्ट्रीब्यूशन हिन तरीक़े सां हुजे या हिन तरीक़े सां हुजे, पर रिज़ल्ट हमेशह रेंज में साॻियो ईंदो। त असांजी रेंज जेका उहा 5 आहे। हाणे प्रॉब्लम असां मिसाल तौर ते वठूं था त यू टेक 7 स्टेटिस्टिक टेस्ट। तव्हां स्टेटिस्टिक जा जेके टेस्ट तव्हां वठो था हिकु सेमेस्टर में, हिकिड़ो सेमेस्टर पूरो जंहिंमें तव्हां 7 टेस्ट स्टेटिस्टिक्स जा ॾियो था। तव्हांजो स्कोर जेको उहो 94, 88, 73, 84, 91, 87 ऐं 89 आहे। त तव्हांजी एवरेज रेंज केतिरी, तव्हांजी रेंज केतिरी आहे स्कोर जी। सभ खां पहिरियों तव्हां उनखे ऑर्डर में आणियो, स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट आणियो, ऐं उन खां पोइ तव्हां सबस्ट्रेक्ट कयो। हाणे लार्जेस्ट तव्हांजो अमाउंट जेको आहे वैल्यू 94 आहे ऐं स्मॉलेस्ट तव्हांजो 73 आहे, माइनस कंदो त 21। त तव्हांजो जेको रेंज जेका उहा 21 आहे। रेंज जेका उहो कुझु वक़्त में मिसलीड बि करे सघे, असांखे धोखो बि ॾेई सघे थी। मिसाल कीअं उनजो इहो आहे त रेंज कैन समटाइम बी मिसलीडिंग वेन देयर आर एक्सट्रीमली लो आर हाई वैल्यू। जेकॾहिं उन में की हाई वैल्यू आहे त पोइ उहा जेका तव्हांजी रेंज आहे उहा तव्हांखे धोखो या मिसलीडिंग ॾेई सघे थी। मिसाल तौर ते आहे 8, 11, 5, 9, 7, 6। हाणे इहे जेके वैल्यूज़ आहिनि हेसि ताईं इहे सभु वैल्यूज़ पाण में तक़रीबन बराबरि हिक ॿिए जे वेझो आहिनि, पर हिन में हिकिड़ो वैल्यू आहे 3616, यानी हीअ बिल्कुलु ॿाहिरि आहे, हीअ रेंज खां तमामु घणो परते आहे। त हाणे हिन में छा थियो, लोएस्ट असांजी वैल्यू ही 5 थी वियो ऐं असांजो हाईएस्ट असांजो 3616 थी वियो। हाणे जॾहिं असांजी रेंज कढंदासीं त असांजो जेको जवाबु ईंदो 3611 अची वियो, 3616 मां 5 विया 36। हाणे इहो जेको आहे त सिंगल वैल्यू 3616 मेक्स द रेंज लार्ज ऐं द मोस्ट वैल्यूज़ आर अराउंड 10। जेके वैल्यूज़ उहे 10 जे विच में ई आहिनि, माना तक़रीबन 10 जे विच बराबरि आहिनि, उन जी चौधारी आहिनि, पर हीअ वैल्यू तमामु घणो परते आहे। त हाणे जेके अहिड़े क़िस्म जी तव्हांजी रेंज कढो था, इहा रेंज जेका उहा एक्चुअल रेंज आहे, इहा मिसलीडिंग रेंज आहे। अच्छा, हाणे असांजो अची वियो ॿियो जेको आहे उहो आहे वेरियंस। त तव्हांजो वेरियंस क्या आहे।
हाँ वेरी सी डेफिनेशन शायद इज द एवरेज ऑफ द स्क्वायर डिफरेंस फ्रॉम द मीन हाँ जो मीन असांखे अगर में समझी आयासीं उन मीन खां केतिरा वैल्यूज़ तव्हांजा परे आहिनि उन जो स्क्वायर असां उनखे पंहिंजो वेरियंस चऊं था शो वेरिएशन अबाउट द मीन जेको मीन में वेरिएशन जेको आहे उहो पैदा करे हीअ जेको हाणे इन लाइ जेका मुख़्तलिफ़ फार्मूला आहे पॉपुलेशन लाइ हीअ फार्मूला आहे म्यू स्क्वायर सबमिशन x1 माइनस म्यू ब्रैकेट ओवर स्क्वायर ओवर एन जेका असांजी उहा आहे पॉपुलेशन पर पॉपुलेशन में असां एन इस्तेमालु कंदा आहियूं यूज़ इन डिनोमिनेटर ऐं जॾहिं असांजो सैंपल जेका असां वेरियंस कढंदासीं त उहो असांजी वेरियंस जेको उनजो जेको सिंबल आहे उहा एस थींदी हिते सिंबल असांजी सिग्मा आहे त साॻियो ई आहे सबमिशन ऐं देन x1 एंड x बार हिते असांजो म्यू हुयो ऐं हिते असांजी एक्स बार हाणे एक्स बार जेका असांजी आहे हीअ असांजी एवरेज जी सिंबल आहे ऐं ओवर यानी डिनोमिनेटर जेको असांजो हुते आहे उहा n माइनस वन जेका n माइनस वन इज़ डिनाइन ना सैंपल आहे हमेशह असां n माइनस वन कंदा आहियूं हीअ असांजे ॿ फार्मूला आहिनि पॉपुलेशन लाइ बि ऐं सैंपल लाइ हाणे वरी बि एवरेज जेको वेरियंस आहे द एवरेज ऑफ द स्क्वायर डिफरेंस फ्रॉम द मीन इहो कीअं अचो थोरो सम्झी वठो हुनखे बि ही मिसाल वेरियंस जो आहे हाणे चओ था त लेटर्स से हाइट इन मिलीमीटर्स 610 450 ही वैल्यूज़ आहिनि द मीन एंड वेरियंस आर इंटररिलेटेड काफ़ी हिक ॿिए से वेझो आहिनि द फर्स्ट स्टेप फाइंडिंग द मीन विच इज़ हाणे पहिरियों असांखे मीन करणो पवंदो हाणे असांजो मीन जेको आहे उहो 390 थी वियो सभिनी जो इन सभिनी खे जोड़ करे असां डिवाइड कयोसीं 5 सां 90 अची वियो 390 हाणे असांजो जेको एवरेज 390 थी अचो त हाणे इन जो वेरियंस कीअं कैलकुलेट कयूं सफ़ा आसान आहे सो फार हाणे असां छा कंदासीं जेको पहिरियों वैल्यू 610 आहे इन में माइनस 390 कंदासीं त असांजो जेको 220 असांजो अची वियो ॿियो 450 मां 390 माइनस कयासीं त असांजा 60 अची विया पॉज़िटिव नंबर ॿई आहिनि उन खां पोइ 160 खे असां माइनस 390 असांखे नेगेटिव नंबर खपंदो मिलंदो माइनस 230 इन करे जो ही 160 जेके हिन खां घटि आहिनि 420 310 ॿई पॉज़िटिव छो जो ई ॿई 390 खां मथे आहिनि इहे तव्हांखे मिली विया हाणे जीअं असांजी फार्मूला आहे त स्क्वायर द एवरेज स्क्वायर ऑफ डिफरेंस त स्क्वायर करणो आहे डिफरेंस असांजो मीन खां हिन जो मीन जो जेको डिफरेंस 220 आहे हिन जो 60 आहे ही नेगेटिव में डिफरेंस आहे ही पॉज़िटिव में डिफरेंस ही वरी नेगेटिव में आहे त असांखे छा करिणो आहे एवरेज स्क्वायर यानी हर हिक खे असांखे एवरेज स्क्वायर जो मक़सदु आहे उन जे वैल्यू खे उन जे वैल्यू सां ई मल्टीप्लाई करिणो आहे मिसाल 220 खे मल्टीप्लाई कंदासीं 220 सां त असांखे हीउ जवाबु मिलंदो ऐं हिनखे असां 60 खे 60 सां कंदासीं त 3600 मिली वेंदो ऐं हिते माना इंट्रस्टिंगली छा थींदो आहे त जॾहिं असां पंहिंजो माइनस इंटू माइनस पॉज़िटिव थी वेंदो आहे असां जॾहिं हिनखे पाण में मल्टीप्लाई कयोसीं असांखे पॉज़िटिव नंबर मिली वियो हे बि पॉज़िटिव ऐं हे बि असांखे पॉज़िटिव मिली वियो जॾहिं असां हिनखे वरी रसी असां मीन कढियोसीं त असांखे सिंध जोड़ कयोसीं 5 सां त असां जेको वेरियंस जेको अची वियो 22,440 अची वियो असांजो जेको मीन आहे उहो असांजो 390 ऐं असांजो वेरियंस उहो 22,440 थी वियो हीउ कॉन्सेप्ट हुयो वेरियंस जो उन खां पोइ हिकिड़ो टियों अहम जेको आहे उहो आहे स्टैंडर्ड डेविएशन अक्सर तौर ते इहो इस्तेमालु थींदो वेंदो आहे स्टैंडर्ड डेविएशन जो कॉन्सेप्ट इहो बि ॾाढो आसानु आहे सम्झणु त सभ खां पहिरीं स्टैंडर्ड डेविएशन आहे छा इज़ स्टैटिस्टिक मैयर द डिस्पर्शन जेको डेटा जी पखेड़ आहे डेटा जो जेको डिस्पर्स केतिरी थियल आहे केतिरी पखिड़ियल डेटा आहे उनखे ज़ाहिर कंदो आहे जेको मीन खां यानी केतिरी डेटा तव्हांजी परे आहे कैलकुलेट इज़ स्क्वायर रूट ऑफ द वेरियंस यानी वेरियंस खे जो असां स्क्वायर रूट वठंदासीं त उहा असांजी जेका उहा स्टैंडर्ड डेविएशन थी वेंदी मिसाल जेकर हिते वेरियंस जो स्क्वायर रूट वठंदासीं असां त असांजी उहा स्टैंडर्ड डेविएशन थी वेंदी इट इज़ कैलकुलेटेड is the square root of the variance by determining the variation between the each data point related to the mean यानी हर एक डेटा पॉइंट जेका उहा मीन सां रिलेट करे उनमें केतिरो फ़र्क़ु आहे अॻिते नेक्स्ट स्लाइड में इहो बि सम्झी वठंदासीं If the data points are further from the mean, जेके डेटा पॉइंट तव्हांजे मीन खां परे आहिनि there is a higher standard deviation त तव्हां ॾिसंदो डेविएशन जो वैल्यू जेको उहो ओतिरो वधीक हूंदो जेतिरो वेझो हूंदो मीन जे डेटा ओतिरो इन जो वैल्यू घटि हूंदो ऐं इन हवाले खां सम्झण लाइ हिकिड़ो मिसाल आहे तव्हांजे लाइ त हिन में असां ॾिसूं था त डेटा ए हाणे डेटा ए जेको आहे असांजा ही मीन 15.5 आहे ऐं स्टैंडर्ड डेविएशन 3.338 आहे हाणे इन में असां ॾिसूं था त जेका असांजी डेटा आहे उहा तक़रीबन जेको मीन आहे उहो 15.5 यानी
तक़रीबन ही असांजो मीन आहे। हाणे जेका बि असांजी डेटा पॉइंट आहिनि इहे तक़रीबन इन डेटा मीन जे बराबरि ई आहिनि। ॾिसो ही जेके डेटा पॉइंट आहिनि इन करे असांजी जेका डिस्टेंट डेविएशन उहा घटि आहे। जेतिरो मीन जे वेझो तव्हांजा डेटा पॉइंट्स हूंदा ओतिरी तव्हांजो जेको आहे डिस्टेंट डेविएशन घटि हूंदी, जेतिरो परे हूंदा ओतिरी डिस्टेंट डेविएशन बि थिए। मिसाल तौर ते क्लास में ॾिसो त क्लास में हूअं क्लास में के असांजा शागिर्द वेहंदा आहिनि, असां क्लोज़ करे विहारींदा आहियूं वेझो करे त असांजी स्टैंड डेविएशन घटिजी वेंदी आहे। पर कोविड जे करे तव्हां ॾिसो था त जेकॾहिं कोविड जे करे हिकु सीट छॾे करे ॿी सीट ते हिकिड़ो शागिर्द विहारियो था, वरी ॿी सीट छॾे करे ॿी सीट ते शागिर्द विहारियो था, त इन सां छा थींदी उन शागिर्द जी पाण में स्टैंड डेविएशन वधी वेंदी। छो जो असां हिकु सीट में विहारे करे हिकु सीट ख़ाली छॾी आहे, या जॾहिं तव्हां असां क्लास वठंदा आहियूं त उते शागिर्द जी विहारींदा आहियूं स्टैंड डेविएशन मुख़्तलिफ़ हूंदी आहे, ऐं जॾहिं उन शागिर्द खे वरी असां इम्तिहान हाल में विहारींदा आहियूं त उन स्टैंड डेविएशन वधी वेंदी आहे। छो जो उहे शागिर्द हिक ॿिए जे खां परे रखंदा आहियूं त जीअं हू जेको आहे चीटिंग न करे सघनि। त स्टैंड डेविएशन हिकिड़ो इहो बि कॉन्सेप्ट आहे। ॿियो डेटा पॉइंट बी ॾिसो तव्हां त हिन जो मीन जेको आहे उहो वरी बि साॻियो ई आहे। मिसाल ही 5.5 मीन हिन तक़रीबन साॻियो ई तव्हांखे आहे सभिनी में, ठीकु आहे। ही मीन असांजो टिनी में साॻियो ई आहे। हाणे हिते ॾिसूं था त स्टैंड डेविएशन 0.9285 आहे, हिते साईं स्टैंड डेविएशन 3.3 आहे, हिन तमामु घटि आहे हिन खां। रीज़न ही ब्लैक बॉल्स आहिनि, तव्हां ॾिसो था ही वैल्यूज़ जेके आहिनि उहे तक़रीबन मीन जी घणो वेझो आहिनि, जेतिरो वेझो ऐं हिते ॾिसो केतिरा परे आहिनि। इन जे करे हिन जी का स्टैंड डेविएशन तमामु घटि आहे, इन स्टैंड डेविएशन तमामु घणी आहे हिन जे मुक़ाबले में। ऐं उन खां पोइ वरी मीन साॻियो ही मीन बार जेका असांजी आहे हिन में तव्हां ॾिसंदो स्टैंड डेविएशन 4.757 आहे, ऐं काफ़ी हिन ॿिन्ही खां मथे आहे। रीज़न ही बॉल्स आहिनि, डेटा पॉइंट्स आहिनि, ही डेटा पॉइंट मीन खां घणो परे आहिनि, इन जे करे इन स्टैंड डेविएशन एतिरी वधीक आहे। ही हो स्टैंड डेविएशन जो कॉन्सेप्ट। हाणे हिन में मिसाल हिकिड़ो असां वटि डेटा आहे, इन जो असांजो डिस्क्रिप्ट स्टेटिस्टिक्स कढीसीं जंहिंमें मीन मोड मीडियन अॻु में कढी आयासीं। हाणे उन स्टैंडर्ड डेविएशन कढूं था। हाणे ॾिसूं था त स्टैंडर्ड डेविएशन जेका आहे उहा जेका स्टैंडर्ड डेविएशन आहे उहा काफ़ी हिक ॿिए जे वेझो आहे। जो 1.1 1.1 1 पॉइंट तक़रीबन वेझो आहे। इन जो रीज़न जेको उहो आहे तव्हां मीन ॾिसो त मीन बि तक़रीबन हिक ॿिए जे वेझो ई आहिनि, ऐं इन जो मोड तक़रीबन 2 आहे। इन जे करे स्टैंडर्ड डेविएशन बि तव्हांजी इहो आहे। जेकॾहिं तव्हांजो मीन जेतिरो वधीक हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ हुजनि हा त ओतिरी स्टैंडर्ड डेविएशन बि तव्हांखे वधीक नज़र अची वञे। ऐं हाणे इन जो वेरियंस बि ॾिसो उहो बिल्कुलु नॉर्मल आहे, ऐं रेंज मिनिमम 1 to 5 आहे। जेकॾहिं हिते मिनिमम ऐं मैक्सिमम जेको आहे यानी 5 पॉइंट लिकड स्केल में असांजो 1 खां वठी 5 हूंदो, पर जेकॾहिं हितां मिसाल असां टाइपिंग मिस्टेक में 5 जी बदिरां असां 55 करे वञूं त पोइ असांजी जेका स्टैंडर्ड डेविएशन बि वधी वेंदी, असांजी मीन बि वधी वेंदी, असांजी मोड असांजो मीडियन बि थी सघे थो वधी वञे, ठीकु आहे। रेंज बि असांजी वधी वेंदी, ऐं उहा हिकिड़ी जेका मिसलीडिंग रेंज थी वेंदी, छो जो असांजी डेटा में उते आउटलायर आहे। हाणे उहो आउटलायर कहिड़ो आहे, असां 5 जे बदिरां 55, ऐं उन सां गॾु इहो बि थींदो असांजो सम बि वधी वेंदो। यानी हिन जेके असां हिन में जेका 55 थी वञे त हिन पूरी कॉलम जेका स्टेटिस्टिक आहे हिन खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ तव्हांखे नज़र ईंदी। ऐं हिन खां पोइ हीउ ॿियो बि आहे, हिन में तव्हां ॾिसो था त असांजी स्टैंडर्ड डेविएशन काफ़ी वधीक आहिनि, हिन जे मुक़ाबले में घटि आहिनि, सॉरी घटि आहिनि बिल्कुलु, ठीकु आहे। त हाणे उनजो पंहिंजो इन हवाले खां वरी असांजो वेरियंस बि ओतिरो ई घटि आहे। हिकिड़ो ॿियो जेको डेटा सेट हो जेको तव्हांखे सम्झण जे लाइ, हाणे अची ॾिसूं था त इन जा एप्लीकेशन्स कहिड़ा आहिनि तव्हांजा स्टैंडर्ड डेविएशन जा। मिसाल हिकिड़ो आहे अ क्लास ऑफ स्टूडेंट टुक अ मैथ टेस्ट थी हिकिड़े क्लास में द टीचर फाउंड दैट द मीन स्कोर फॉर द टेस्ट वाज 85%, तक़रीबन जेको 85% जो। शी calculated the standard deviation of the other test score and found very small standard deviation which suggests that the most of the students scored very close to 85। उन standard deviation बि वरिती जंहिंमां इहा ख़बर पई त तक़रीबन ॿारनि जेका एवरेज जेका ॿारनि जेको स्कोर आहे उहो हिक ॿिए जे वेझो आहे। इन मक़सदु सभिनी ॿारनि काफ़ी सुठो परफॉर्म कयो, इन कारकर्दगी ॾाढी बहितर हुई इन्हनि में। हाणे हिकिड़ो ॿियो मिसाल आहे त मार्केट रिसर्चर इज़ एनालाइज़िंग द रिज़ल्ट ऑफ रीसेंट कस्टमर सर्वे। हाणे उन में छा आहे, ही वॉन्ट्स टू हैव सम measure reliability of the answer received in the survey in order to predict how large a group of the people might answer the same question। केतिरनि माण्हुनि साॻी सवाल जो जवाबु ॾिनो उनखे। हाणे इन में त लो स्टैंडर्ड डेविएशन shows the answers are very projectable to large group। जेकी सवाल नंढी स्टैंडर्ड डेविएशन हूंदी इन मक़सदु आहे त घणनि माण्हुनि साॻी सवाल खे जवाबु ॾिनो आहे,
ऐं जेकॾहिं जेतिरी स्टैंडेशन वधीक हूंदी त पोइ ईअं थींदो त उन सैंपल मां मिसाल 200 आहे त 40 माण्हुनि हिन एक एक 1 खे कयो आहे त वरी 30 माण्हुनि 2 खे कयो आहे, इन तरीक़े सां, या 40 ॿियनि जेको आहे 3 खे टिक कयो आहे, 50 ॿियनि पंहिंजो तव्हांखे 6 खे टिक कयो आहे, ऐं 30 ॿियनि जेको आहे तव्हांजी 5 खे टिक कयो आहे। इन हवाले खां तव्हां ॾिसो स्टैंड डेविएशन वधीक हूंदी ऐं इन जो जेको तव्हांजो मीन आहे उहो बि वधीक हूंदो। पर जेकॾहिं घणनि माण्हुनि जेको आहे सो 3 खे टिक कयो आहे त उहा उन जो मीन बि घटि थी वेंदो ऐं उन स्टैंड डेविएशन बि घटि थी वेंदी। हिकिड़ो ॿियो बि मिसाल तव्हांखे ॾींदो हलां। Class of student took a test in the language arts. The teacher determined that the mean grade of the 65. She concerned that this is very low, 65%, लेकिन मीन आहे तमामु तकरीबन जेकी मार्कूं 60%, तकरीबन ॿार या त फेल थिया आहिनि या त उनजो सी ग्रेड आहे। उहे ॾाढो परेशान, she become so concerned, and so she determined the standard deviation to see if it seems the most students scored close to the mean or not. यानी घणनि शागिर्दनि जेको मीन असांजो 85%, 65% इन जे बराबरि जेको आहे वेझो मार्कूं कयूं आहिनि या अञा को वधीक फ़र्क़ु आहे। The teacher finds that the standard deviation is high. In the मक़सद हाणे स्टेज तमामु घणी आहे। इन जो मक़सद छा थियो? Closely examining that the teacher is able to determine that the several students with very low scores were the outliers that pulled down the mean of the entire class. यानी घणनि जेके शागिर्द आहिनि उन जो स्कोर आहे उहो तमामु घटि आयो, जंहिंजे करे जेको वधीक स्कोर आहे उनखे जॾहिं इन जो मीन वरितो त उहो मीन किरी पियो। स्टैंड डेविएशन हाई हुजण जे करे असांजो मीन घटि थी वियो। ही कुझु मिसाल हुया अवां जी सम्झण जे लाइ स्टैंड डेविएशन जे कॉन्सेप्ट खे। ऐं आख़िर में वरी बि त ही टे बुक मां रेफर कंदो आहियां इन जेके वीडियोज़ खे। अचो त हाणे असां पंहिंजी प्रैक्टिकल पार्ट तरफ़ हलूं। ही असांजो डेटा सेट आहे जंहिंमें असांजो ही जेंडर, एजुकेशन, एज न्यू, एज ओल्ड, ही कुझु वेरिएबल आहिनि, डेमोग्राफिक वेरिएबल आहिनि, ऐं ही असांजा जनरल वेरिएबल आहिनि। असां हिन जूं टे शयूं कढंदा, रेंज ऐं उन खां पोइ वेरियंस ऐं स्टैंडर्ड डेविएशन। अचो त इहे कीअं कढजनि। साॻियो ई तरीक़ो एनालाइज़ ऐं डिस्ट्रीब्यूटेड स्ट्रेटजी फ्रीक्वेंसीज़ में वेंदासीं, इनखे रीसेट कया, वरी असां ॿीहर सिलेक्ट करे असां हिनखे हेॾे मूव कयोसीं। हिस्टेटिस्टिक में असां हाणे लास्ट जेका अॻिमी का वीडियो हुई सेंटर उन में असां सेंट्रल टेंडेंसी जा मयर चेक कयासीं, ऐं हाणे असां इन जा स्क्यूनेस यानी सॉरी डिस्पर्शन जा असां चेक कंदासीं, जंहिंमें असां स्टैंडर्ड डेविएशन आहे, वेरियंस आहे, रेंज आहे, मिनिमम मैक्सिमम, इहे असां चेक कंदासीं। कंटिन्यू ऐं ओके करण खां पोइ असांखे अहिड़े क़िस्म जी टेबल मिले थी जेका असांजी स्टैटिस्टिक्स आहे थी फ्रीक्वेंसीज़ थी। हिन में असां वटि मुख़्तलिफ़ ही वेरिएबल आहिनि जेके तव्हां हिन में ॾिसी सघो था, जेके असां वेरिएबल असां होॾे मोकिलियासीं, जंहिंजो असां स्टैटिस्टिक्स कढी सघूं कढणु चाहियूं पिया। हाणे इन में सभ खां पहिरियों असांजो आहे वैलिड केतिरा आहिनि, सभई वैलिड आहिनि, कोई बि मिसिंग, हिन में कुझु डेटा असांजी पॉइंट मिसिंग आहिनि 15। हाणे तव्हां ॾिसो त स्टैंडर्ड डेविएशन जेंडर जी काई बि न ईंदी, या छो जो असांजा उहे नंबर जेके 1 और 2 आहे। वेरियंस बि इन करे कोन ईंदो आहे। एजुकेशन जो असांजो 0.65 आहे। त यानी जेकी ही का असांजी स्टैंडर्ड डेविएशन आहे ऐं वेरियंस जेको आहे ज़ाहिर थो करे इन में का एॾी वॾी जेको फ़र्क़ु कोन आहे। मिसाल छो जो असांजी का रेंज आहे उहा 2 आहे ऐं मिनिमम ऐं मैक्सिमम 1 ऐं 3 आहे। एजुकेशन में जेके असां मिसाल चऊं था हिते त इंटरमीडिएट ग्रेजुएशन वॉस, त हाणे इन में जेके असांजा आहिनि कुल 1 खां 3, यानी असां जेका डेटा फिल कई आहे, इंटरमीडिएट मिसाल 1 आहे जेको असां कोड ॾिनोसीं, ग्रेजुएशन 2 आहे ऐं पोस्ट ग्रेजुएशन। हाणे असां इन करे असां ॾिसूं था इन में को एॾो ख़ासि फ़र्क़ु कोन्हे, वेरियंस स्टैंडर्ड सां तमामु घटि ठीकु आहे। X1 में जेका असांजी स्टैंडर्ड डेविएशन आहे उहा बि काफ़ी नॉर्मल आहे, छो जो असां जेके वैल्यूज़ आहिनि उहे X1 में असांजा ही वैल्यूज़ आहिनि, स्ट्रॉन्गली एग्री खां वठी 1 to 5 आहिनि। इन करे असांजा वैल्यूज़ जेके आहिनि उहे में स्टैंडर्ड डेविएशन एॾी घणी फ़र्क़ु कोन आहे। अच्छा, ऐं तंहिंखां पोइ असां स्टैटिस्टिक्स में आयासीं त ही सभु जेके स्टैंडर्ड डेविएशन जा वैल्यूज़ उहे काफ़ी बहितरु आहिनि, ऐं इन छो इन में को एॾो ख़ासि फ़र्क़ु कोन्हे। पर हिन में असां ॾिसूं था स्टैंडर्ड डेविएशन एवरेज एज न्यू में असां वटि जेका 249 आहे, ऐं असांजो जेको वेरियंस आहे उहो 62,135 आहे। पर ओल्ड में असां जॾहिं वञूं था त 1445 आहे। त हाणे इन मां असां ज़ाहिर थो की जेका पाण में इन जो अवल आहिनि डेटा, उन डेटा में तमामु वॾो फ़र्क़ु आहे, हिक ॿिए खां काफ़ी परे आहिनि, इन जे करे स्टैंडर्ड डेविएशन एतिरी ई वधीक आहे। मिसाल तव्हां एज न्यू में अचो
या एज ओल्ड में तव्हां अचो था त तव्हां ॾिसो था त असांजो हिकिड़ो वैल्यू जेको उहो आहे 1224 ऐं 2534 3544 6598 ही सभु जेके ज़ाहिर कनि था त ही वैल्यूज़ हिक ॿिए खां तमामु घणो परे आहिनि, जंहिंजे करे असां ॾिसंदासीं त इन जेका स्टैंडर्ड डेविएशन आहे उहो काफ़ी वधीक आहे। पर अगरि असां x2 जी ॾिसूं था मिसाल जे तौर ते त असां x2 में असांखे जेके मिलनि था उहे असांजी स्टैंडर्ड डेविएशन उनजी काफ़ी हिक ॿिए सां वेझी आहे, छो जो इनजी एवरेज जेका उहा काफ़ी जेको आहे उहा विचोली आहे एवरेज। त इन करे असांखे इन जो जेको आहे स्टैंडर्ड डेविएशन बि उहा असांखे ॾाढी नॉर्मल, हिते स्टैंडर्ड डेविएशन तमामु घणी आहे। जेतिरी स्टैंडर्ड डेविएशन वधीक हूंदी एतिरा वैल्यूज़ जेके आहिनि उनजी पखेड़ तमामु घणी आहे, यानी तमामु घणा फैल आहिनि परे परे ताईं। जीअं थियोरिटिकल पार्ट में ॾिठोसीं त जेके बॉल्स हुया टके ब्लू ऐं जेको आहे सो पंहिंजो जेकी फिके कलर जा बि हुया ऐं ॿियो ब्लैक कलर जा हुया। इन टिनी में तव्हां ॾिसंदव त किथे किथे छा जेके तमामु हिक ॿिए खां परे आहिनि त उनजी एतिरी स्टैंडर्ड डेविएशन वधीक आहिनि। हाणे इन हवाले खां हिते जेके वैल्यूज़ आहिनि इहे वैल्यूज़ बि एतिरा हिक ॿिए खां परे आहिनि, इन जे करे इनजी स्टैंडर्ड डेविएशन बि एतिरी ई वधीक आहे। मिसाल वटि असां हिनजी मीन बि असांजे वठी छॾियो त पोइ ॾिसूं छा थो थिए। अच्छा, हाणे असां वटि हिन डेटा में असांजी मीन बि आहे। हाणे असां ॾिसंदासीं मीन जेको आहे इन जी मीन आहे 127 एच न्यू जो। त इन करे तव्हां ॾिसो था त हिन जो मीन आहे 5085। त हाणे जेतिरो मीन ॾिसो एतिरो केॾो वधीक आहे, त उन हवाले खां उन स्टैंडर्ड डेविएशन बि ओतिरी ई वधीक आहे। हाणे जेतिरो मीन वधीक आहे त यानी डेटा पॉइंट्स एतिरा ई जेके आहिनि से काफ़ी घणा डेटा पॉइंट्स आहिनि। ऐं जेका तव्हांजी स्टैंडर्ड डेविएशन आहे उहो इहो थी ॿुधाए त इहे डेटा पॉइंट्स तव्हांजी मीन खां तमामु घणो परे आहिनि। ऐं हिते जेका मीन आहे उहो मीन जेको आहे 127 ऐं 249। इन मां इहो ज़ाहिर थियो डेटा पॉइंट्स जेके आहिनि तव्हांजी स्टैंडर्ड डेविएशन उहे काफ़ी जेके मीन जे वेझो आहिनि, ऐं हिते जेके डेटा पॉइंट्स इहे काफ़ी तव्हांजी मीन खां घणो परे आहिनि। सो इन हवाले खां असां इहो सम्झोसीं त जेतिरी स्टैंडर्ड डेविएशन वधीक हूंदी ओतिरी तव्हांजी डेटा जी पखेड़ तमामु घटि हूंदी। जेतिरी स्टैंडर्ड डेविएशन वधीक हूंदी, जेतिरी स्टैंडर्ड वधीक हूंदी ओतिरी डेटा जी पखेड़ पंहिंजो मीन खां ओतिरा ई उहे वैल्यूज़ घणो परे हूंदा। ऐं जेतिरी उनजी स्टैंडर्ड डेविएशन घटि हूंदी उहे जेके वैल्यूज़ आहिनि स्टैंडर्ड डेविएशन जा उहे तमामु घणा वेझो हूंदा तव्हांजे मीन खां। दोस्तों ये तो अॼु कॉन्सेप्ट हुयो जंहिंमें असां मीन वेरियंस इहे सभु शयूं रेंज। अच्छा, रेंज हाणे हिन में तव्हां ॾिसंदव त हीअ रेंज जेका असांजी हिते 2 आहे, हिते 4 आहे, छो जो 4 इन करे असां हिते लिकर्ट स्केल 1 to 5 आहे। हाणे हिन में 5 लार्जेस्ट आहे ऐं 1 स्मॉलेस्ट, इन करे असां 5 - 1 4 अची वियो। ऐं हिन जो को वैल्यूज़ आहे रेंज जेका आहे उहो लार्जेस्ट पासे स्मॉलेस्ट त हीअ अची वियो, हिन में हीअ अची वियो। ऐं ही हिन में ॾिसो हिन में मिनिमम जेको आहे उहो असांजो 19 ऐं मैक्सिमम असांजो 999 आहे। हाणे 999 मां असां 19 माइनस कया त असांखे 980 मिली विया। अहिड़ी तरीक़े सां हिन जो जेको मैक्सिमम आहे उहो 6598 आहे ऐं मिनिमम जेको 1824। ही लार्जेस्ट मां ही स्मॉलेस्ट माइनस कयो त असांखे 4774 मिली वियो। त हाणे इहो कुझु कॉन्सेप्ट हुओ हिन वीडियो में जंहिंमें असां स्टैंडर्ड डेविएशन, वेरियंस, रेंज, मिनिमम ऐं मैक्सिमम खे सम्झोसीं। उमेद कयां थो दोस्तों त तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आई आहे त इनखे लाइक कयो, शेयर कयो ऐं जेको आहे सो कोशिशि कयो त हिनखे सब्सक्राइब करे वठो त ॾाढो बहितरु रहंदो। आख़िर में तव्हांजी तमामु वॾी महिरबानी।